ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हुकूमत इतिहाद चूंडनि वारे केस में धुर बणजण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। नून लीग पीपी ऐं JUI पारां अॼु धुर बणजण वारी दरख़्वास्त दाख़िल कई वेंदी। कानून वारी वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन कंहिं फ़ैसिले जो पाबंद नाहे। उन ई ॾींहुं ॿुधायो हो त फ़ैसिलो 4/3 जो आहे। इलेक्शन कमीशन 218(3) तहत पंहिंजी ड्यूटी करे रहियो हो। इलेक्शन कमीशन खे कानूनी मशवरो ॾियण संदसि कमु नाहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। हुकूमत इतिहाद चूंडनि वारे केस में धुर बणजण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। नून लीग पीपी ऐं JUI पारां अॼु धुर बणजण वारी दरख़्वास्त दाख़िल कई वेंदी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन कंहिं फ़ैसिले जो पाबंद नाहे हूंदो। उन ई ॾींहुं ॿुधायो हो त फ़ैसिलो 4/3 जो आहे। इलेक्शन कमीशन 218(3) तहत पंहिंजी ड्यूटी करे रहियो हो। इलेक्शन कमीशन खे कानूनी मशवरो ॾियण संदसि कमु नाहे।